अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां तव्हांजो पंहिंजो नेक मोहम्मद ऑफिशियल नई वीडियो सां गॾु तव्हां शामिल थियो आहियां। ऐं हिन बार तव्हांखे जेका मां वीडियो ॾेखारियां थो इहा आहे अरबाब दोस्त जी आहे जंहिं ठाही आहे ऐं तमामु सुठी ऐं बहितरीनु वीडियो आहे ऐं असांजी सिंध ते ठहियलु आहे। ऐं इंशाल्लाह बिना तव्हांजो टाइम ख़राबु कंदे इहे तव्हांखे वीडियो ॾेखारियूं था। ऐं हिन दोस्त जो चैनल आहे ऐं मां तव्हांखे वीडियो ॾेखारियां थो, तव्हां वीडियो ॾिसी मूंखे लाइक कमेंट कजो। जी दोस्तों, त अॼु असां जंहिं मौज़ूअ खे सिलेक्ट कयो आहे उहो आहे सिंध जी तारीख़ यानी हिस्ट्री ऑफ सिंध। अॼु असां हिस्ट्री ऑफ सिंध जे बारे में मुंड खां वठी एंड ताईं तव्हांखे ॿुधाईंदासीं त कहिड़नि कहिड़नि क़ौमुनि जी हिते हुक्मरानी रही आहे। जेकॾहिं पुराणी सिंध ते क़दीम सिंध ते असां निगाह फेरायूं था त क़दीम ज़माने में ही ख़ितो सभ खां क़दीम ख़ितनि में हिकु ख़ितो आहे। जीअं बगदाद, सूरिया ऐं एरा में मिस्र क़बल मसीह जा आहिनि। मिस्र बि हिकु क़दीमी मुल्क आहे। उन सां गॾोगॾु जेकॾहिं ॾिठो वञे त असां वटि बि मोहनजो दड़ो उन जी निशानी आहे जेको तक़रीबन 3000 साल क़बल मसीह आहे। त हिन ख़िते खे असां ॾिसूं त ही ख़ितो हिकु मुल्क जी हैसियत सां रहियो आहे। हमेशह मुल्क जी हैसियत सां सवें न बल्कि हज़ारें साल ही मुल्क जी हैसियत सां रहियो आहे। ऐं क़दीम ज़माने में हिन जूं सरहदूं तमामु परे परे ताईं पखिड़ियल हुयूं। जीअं बलोचिस्तान जो लस ॿेले वारो इलाइक़ो वेंदे मकरान ताईं, हेॾां जेकॾहिं पंजाब खे ॾिसूं बहावलपुर ऐं मुल्तान ताईं सिंध जी सरहद हुई। ऐं होॾां भारत जो काफ़ी हिसो जेको रेगिस्तानी इलाइक़ो आहे उहो सॼो जेको आहे अरबी समुंड, ही सॼो इलाइक़ो जेको आहे सिंध हुई। यानी उन ज़माने में ॿ ई मुल्क हुया, हिकु सिंध ऐं ॿियो हिंद। ॿ मुल्क हुया बसि। हिन ख़िते में क़दीम ज़माने में हिंदू महाराजाउनि जो दौर हुयो ऐं मुख़्तलिफ़ ख़ानदान जेके पंहिंजो हुक्मरानी कंदा रहिया, जंहिंमें राय ख़ानदान ऐं उन खां पोइ ब्राह्मण ख़ानदान। त दोस्तों इन खां अॻु जेको आहे कुझु टाइम ईराननि बि हिन ख़िते खे पंहिंजे हमले जो निशानो बणायो ऐं काफ़ी वक़्तु जेको आहे क़दीम ज़माने में हुक्मरानी कई हिन इलाइक़े ते। जी दोस्तों, त राजा ॾाहिर जेको ब्राह्मणनि जो दौर सॾिजे थो, सिंध में हिकु बिल्कुलु बंदोबस्ती बादशाहत हुई। इनखे मुस्लमान अॻवान मोहम्मद बिन कासिम जेको उन वक़्तु उन्हनि जो हेडक्वार्टर इराक़ में हुयो, उन्हनि जे हमले सां ऐं वॾी जंग खां पोइ ब्राह्मणनि जो जेको बादशाह हुयो राजा ॾाहिर, उहो उन जंग में मारिजी वियो ऐं अहिड़े तरीक़े सां हिंदू राज सिंध मां ख़तम थी ऐं उते मुस्लमानी राज क़ाइमु थियो। जी तो दोस्तों, हाणे जेका अदन वीडियो में जो हेडक्वार्टर इराक़ में हुयो, उन्हनि जे हमले सां ऐं वॾी जंग खां पोइ ब्राह्मणनि जो जेको बादशाह हुयो राजा ॾाहिर, उहो उन जंग में मारिजी वियो ऐं अहिड़े तरीक़े सां हिंदू राज सिंध मां ख़तम थी ऐं उते मुस्लमानी राज क़ाइमु थियो। उन अरबन तक़रीबन 300 साल यानी 712 खां 1026 ताईं हुननि जी हुकूमत क़ाइमु रही। उन्हीअ खां पोइ सूमरनि जो दौर शुरू थिए थो। सूमरनि बि लॻभॻि 300 साल सिंध ते हुकूमत कई। पहिरियों सूमरनि जो दौर जेको शुरू थियो उहो उन्हनि जो हेडक्वार्टर यानी तख़्त जो जेको शहर हुयो उहो ठठो हुयो ऐं उन खां बदीन ऐं उन खां पोइ उमरकोट काफ़ी टाइम ताईं उन्हनि जो हेडक्वार्टर रहियो आहे, जिते हिमल ताईं उन्हनि जा क़िला अञा मौजूदु आहिनि। सूमरनि जो दौर 1026 ईस्वीअ खां शुरू थियो ऐं 1350 ईस्वीअ में ख़तमु थियो। इन विच में सूमरनि में मशहूरु बादशाह उमर सूमरो जेको उमर मारवी जे किसे सां वॾो मशहूरु आहे ऐं दोदो सूमरो जेको वॾो सूर ऐं तमामु बहितरीनु बादशाह थी गुज़रियो आहे, जंहिंजा सबक़ असीं दर्सी किताबनि में बि पढ़ंदा आहियूं।
1350 खां 1521 में समन जी हुकूमत रही आहे। समन जी हुकूमत है। हिन दौर में समन सूमरन खे शिकस्त ॾेई ऐं पंहिंजी बालादस्ती क़ाइमु कई ऐं उन्हनि जी हुकुमरानी 170 साल सिंध में हली ऐं समन खे अरगूननि शिकस्त ॾेई पंहिंजी बालादस्ती क़ाइमु कई ऐं सिंध में हुननि पंहिंजी हुकूमत कई। यानी 1521 खां वठी 1554 ईस्वीअ ताईं अरगूननि जी हुकूमत रही। उन खां पोइ तुर्खाननि जो दौरु आयो। तुर्खाननि वरी अरगूननि खे शिकस्त ॾेई पंहिंजी हुकूमत क़ाइमु कई। हिते असां ॾिसूं था त दर पे दर केतिरियूं क़ौमूं हला करे सिंध में पंहिंजूं हुकूमतूं क़ाइमु कंदा रहिया। यानी लोकल माण्हुनि खे बिल्कुलु बि नज़रअंदाज़ कयो वियो। तुर्खाननि जी हुकूमत 1555 खां 1608 ताईं। जेका इनमें ॻाल्हि ॿुधायो तुर्खान जी हुकूमत में जेके लोकल माण्हू हुआ उन्हनि खे बि इहे साॻियो जेको अॼुकल्ह जो दौरु आहे असांजे सिंध में उहो ई आहे त माना उन्हनि खे दरगुज़र कया वेंदा हुआ जेको अॼु ताईं हले थो। इहा शायदि तव्हांखे साम्हूं ख़बर आहे। चलो अॻिते असां ॾिसूं था अॻिते छा आहे। ताईं क़ाइमु रही सघी। जी दोस्तो, जॾहिं असां वटि सिंध में तुर्खाननि जो दौरु हुयो, जॾहिं सिंध में तुर्खाननि जो दौरु हुयो त हुते सॼे हिंदुस्तान ते मुग़लनि कब्ज़ो कयो हो। यानी सॼे हिंदुस्तान खे मुग़लनि फतेह कयो ऐं उन खां पोइ मुग़लनि सिंध ते बि काह कई ऐं तुर्खाननि खे शिकस्त ॾेई पंहिंजे गवर्नरनि जे थ्रू सिंध में पंहिंजी हुकूमत क़ाइमु करे छॾी। मुग़लनि जो दौरु 1608 ईस्वीअ खां वठी 1701 ईस्वीअ ताईं जारी रही। उन खां पोइ हिकु सोनहरी दौरु अची वियो, कलोड़नि जो दौरु। कलोड़नि मुग़लनि खे शिकस्त ॾेई पंहिंजी हुकूमत क़ाइमु करे छॾी। हिन दौर में तमामु वॾा वॾा शाइर बि पैदा थिया, जीअं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह, सचल सरमद ऐं ॿिया केतिराई शाइर ऐं अदीब पैदा थिया। अहिड़ीअ तरह कलोड़नि जो दौरु बि पंहिंजे पुॼाणी ते पहुतो। पोइ कलोड़नि खे वरी टालपुरनि खां शिकस्त मिली ऐं 1701 खां वठी 1783 ताईं कलोड़नि जे दौर जी पुॼाणी थी। 1783 खां वठी 1843 यानी अंग्रेज़नि जे अचण ताईं सिंध में टालपुरनि जी हुकूमत हुई। अंग्रेज़नि खां पहिरियां बि ॾिसिजे त ही आख़िरी हुक्मरान हुया जिन खे अंग्रेज़नि शिकस्त ॾेई बरे सगीर ते कब्ज़ो कयो हुयो ऐं अंग्रेज़नि बि तक़रीबन लॻभॻि 100 साल हुकूमत कई बरे सगीर में, जंहिंमें सिंध बि शामिल हुई। सॼे बरे सगीर में हलचल मची वई ऐं अंग्रेज़नि खे बि हितां छॾण ते मजबूर कयाऊं। बिला आख़िर 1947 ईस्वीअ में पाकिस्तान ठहियो, जंहिंमें सिंध बि हिकु सूबो ठहियो जेको मुल्क हुयो कंहिं ज़माने में, ऐं उहो हिन वक़्तु हिकु नंढड़ो सूबो आहे। जी दोस्तो, इहो असांजो प्रोग्राम जेको जी तो दोस्तों तव्हां जेका ये वीडियो ॾिठी ऐं जेको हिन वीडियो ठाहिण जो मुंहिंजो मक़सदु इहो हो त हिन सिंध जे मां पाण सिंध में रहां थो ऐं हिन मुंहिंजी वीडियो ठाहिण जो मक़सदु सिर्फ़ु इहो हुयो जो हिन वीडियो ऐं सिंध जी असां तारीख़ शायदि तव्हां कुझु दोस्तनि पढ़ी बि हूंदी ऐं कुझु पढ़ी न हूंदी ऐं हिन ते मतिलबु काफ़ी कॉमन जेको आहे त हुकूमत कई। हुन खां पोइ अंग्रेज़नि खां पोइ सिधो ई असां पाकिस्तान खे असांखे सिंध मिली। इन वाल सां तव्हांजी छा राय आहे? तव्हांखे वीडियो सुठी लॻे त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करियो ऐं कमेंट करे ॿुधायो त आईंदा इंशाल्लाह कहिड़ी वीडियो ठाहियूं।